सजी सिंध जियां सेवन में भी सकाफती ॾींहुं मल्हाइण जो सिलसिलो जारी। सेवन जे डिग्री कॉलेज बॉयज़ सेवन जे प्रिंसिपल हाफ़िज़ सिबकतुल्लाह सोलंकी, डिग्री कॉलेज जे प्रोफेसरनि ऐं शागिर्दनि जी मेज़बानी हेठि सकाफती ॾींहं जे मौक़े ते डिग्री कॉलेज सेवन में भरपूर तरीक़े सां मल्हायो वियो। इन प्रोग्राम जो ख़ासि महिमान अॻूणो MPA पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला जाम शोरो जो सदर सैयद आसिफ अली शाह, जॾहिं त हिन प्रोग्राम में डिग्री कॉलेज सेवन जी इंतज़ामिया ऐं शागिर्दनि खे सिंध जो सकाफती लिबास पहिरियल हुआ। शागिर्दनि सिंधी गीतनि ते पिणु रक़्स कयो ऐं शागिर्दनि ऐं प्रोफेसरनि सकाफ़त जे हिसाब सां कुझु तक़रीरूं पिणु कयूं। जॾहिं त हिन प्रोग्राम में सेवन म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन सैयद शहज़ाद हैदर शाह ऐं म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन चूंडियल काउंसलरनि ऐं सेवन शहर जे मुअज़्ज़िज़ीन ऐं सेवन शहर जे समाजी अॻवाननि ऐं सिंध प्रेस क्लब सेवन जे सहाफ़ियुनि शिरकत कई। हिन तक़रीब जी पुॼाणी में आयल समूरनि मुअज़्ज़िज़ीन ऐं समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ी भाइरनि खे डिग्री कॉलेज बॉयज़ सेवन जिन जे प्रिंसिपल प्रोफेसरनि ऐं शागिर्दनि पारां मांझादो करायो वियो। ऐं हक़ीक़त में हिन सॼे प्रोग्राम में शिदत सां जेको इंतज़ारु थियो पिए, अल्हम्दुलिल्लाह उहो इंतज़ारु हींअर असांजो पूरो थियो। असां ऐं उन साईंवारनि सां गॾु जेके बि दोस्त असांजे सेवण जा साईंवारनि सां गॾु आयल आहिनि, उन्हनि खे बि असां भली ॻाल्हि चऊं था पंहिंजे प्रोग्राम में अचनि था। प्लीज डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो वञे। स्टूडेंट्स खे गुज़ारिश आहे त पंहिंजी जॻहनि ते वेहनि। मीडिया पर्सन ज़ूलॉजी बॉटनी में एक्सपर्ट हुजनि, फिजिक्स में एक्सपर्ट हुजनि, साइंस में एक्सपर्ट हुजनि, ऐं इहा शइ का परे न आहे। अॼुकल्ह हीअ जेका मोबाइल आहे, हीअ मोबाइल ई तव्हांजो कंप्यूटर आहे। बजाए इन जे जो हिनखे फेसबुक लाइ ऐं फुज़ूल शयुनि लाइ ऐं व्हाट्सएप लाइ इस्तेमालु कयो वञे, तव्हां हिन मां हर शइ दुनिया जी कढी सघो था। हीअ तव्हांजी वॾी मददगार आहे। इन जो सही इस्तेमालु कयो। क़ौम खे तरक़ी करणी आहे। मां नौजवान खे साईं शहज़ाद हैदर शाह